इंसान जी हिक नज़र में सुञाणप थी वेंदी आहे, जीअं मूं तव्हांखे सुञातो आहे। वल्ला इहा हक़ीक़त आहे। जी, मूं इहो अंदाज़ो लॻाए छॾियो आहे त वक़्तु मूंखे रुवारे छॾियो आहे ऐं ज़िंदगीअ मूंखे ॾाढो थकाए विधो आहे। त पोइ तोखे इहा ख़बर हुअणु घुरिजे त रे सालार ख़ान मुंहिंजे भाउ जे रत जा छंडा मुंहिंजे सीने ते आया आहिनि। इन गुनाह जी जेकॾहिं मूंखे माफ़ी मिले त मां ईअं सम्झंदसि ॼण इंसानियत जो मुंहुं धोपी पियो। रत वहाइण सां धरती ॻाढ़ी थी पवंदी आहे ऐं ख़ानदाननि जा ख़ानदान हाशिम ख़ान तबाह थी वेंदा आहिनि। मूं त अणॼाणीअ में अची हिते पनाह वरिती। हिकु मथे ढकियल औरत, हिकु गैरतमंद सिंधीअ हुअण जे नाते हाशिम ख़ान तोखे पनाह ॾेई चुको आहे। सिंध जी रवायतुनि जो मान रखियो आहे। सदोरी, तुंहिंजे चादर जे पलव में केरु भत विझी न सघंदो। हाशिम ख़ान, हीअ सिंध जाई तव्हांजो इहो एहसान कॾहिं न विसारींदी। पंहिंजी हिन झोलीअ ते लुड़क हारे मां जेसी जीअरी आहियां तव्हांजा थोरा मॻाईंदी रहंदसि। इहे एहसान मां कॾहिं न विसारींदसि। दर्द इहो अथम त तुंहिंजी ग़लति बयानीअ जे करे मुंहिंजो भाउ गुल मोहम्मद क़त्ल थी वियो ऐं इहो दर्द रहंदो काश तूं सिंध जाई न विझी हा ऐं हिते मुंहिंजे पनाह न विझी हा। हीअ निंदर निमाणी अव्हांजी ॾोहारण आहे। हिकु हवा जी ॼाईअ खे न्याणी सम्झी मूंखे माफ़ करे छॾियो। मुंहिंजी हयातीअ जो हर वहंदड़ अख जो लुड़क तव्हांखे सॼी ज़िंदगी दुआऊं ॾींदो रहंदो। तुंहिंजे पोतीअ ख़ातिर भेण विसारे छॾींदुसि। ईअं सम्झंदुसि तक़दीर जी क़ज़ा हुई। रेस, इहे अव्हां जूं भलायूं आहिनि। हाणे जेकॾहिं तूं पंहिंजे माइटनि ॾांहुं वञणु चाहीं थी त वञी सघीं थी। हाशिम ख़ान तोखे न झलींदो, पर मां तोखे इहा सलाह ॾींदुसि त तूं न वञ। तुंहिंजे ज़िंदगीअ में अॻियां ओथर बि आहिनि ऐं खिवणियूं। मां हिकिड़ो अर्ज़ु कंदसि, जेसी ताईं मुंहिंजे वर खे मुंहिंजी यादि नथी अचे मां अव्हांजी छांव अव्हांजी पनाह में ते रहण थी चाहियां। जेकॾहिं तुंहिंजे मुड़ुस खे तुंहिंजी यादि न अचे त पोइ मां छा कयां? तूं पंहिंजे ज़िंदगीअ जो फ़ैसिलो पाण करे सघीं थी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।